छा थियो सेठ? अब भला हेॾनि ॾींहंनि खां नज़र ई न पिया अचो। लास्ट वीडियो में जेका दुकान बंदि थियण जी पिट वधी हुई न, सभु हुनजा असर आहिनि। पर ख़ैर हाणे झूलण जी महिर सां गाॾी पटनि ते अची वई आहे। हो त आहे। ख़बर अथव सेठ, जॾहिं खां चालीहो चालू थियो आहे न, मां रोज़ झूलेलाल मंदर में वञी अखो ऐं पलव पियो पाए अचां। सभु उनजो ई असरु अथव। हा हा, छो न, बरसाती ॾेढर। अरे सचो सिद्धी उहो ई आहे जेको रुॻो 40 जा ॾींहं न, पर 365 ॾींहं झूलण जे दर ते अखो ऐं पलव पाए। छॾियो न सेठ हिननि ॻाल्हियुनि खे। सेठ, हाणे मां छा कयां? वञी धूर पाए ऐं वापसि अची करे पंहिंजे मोबाइल में पबजी डाउनलोड कर। पबजी? उहा वारी छो? तुंहिंजी शादी न थी आहे न? न। इन करे चवें थो त पबजी डाउनलोड कर। हाणे सेठ, शादीअ जो पबजीअ सां कहिड़ो वास्तो? अरे पबजी खेॾंदे खेॾंदे किथे ॿाहिरां जी काई छोकिरी अंडी मंडी हली न अचई, सम्झे? हा।